बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुछ ॾींहं अॻु 13 मई ते जेको हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो जेको ग्वादर में पेश आयो, उन हाल में उनजी जेतिरी बि मज़म्मत की वञे उहा कमु आहे। प्रेस ज़रिए सोशल मीडिया ज़रिए जेके असां उनजी पहिरीं बि मज़म्मत कईसीं, हाणे बि इन मज़म्मत करूं पिया। का बि मज़लूम महकूम मसां तालुक़ रखण वारो शख़्स, चाहे उहो इंडिविजुअल हुजे, इनफरादी हुजे या इज्तिमाही हुजे, उहो कॾहिं बि पाण खां घटि जेके मज़लूम महकूम ते जेतिरो इहो ज़ुल्म न कंदो आहे। जी की बि जेको बि हिन जो ज़िम्मेदार आहे, चाहे उहो ताक़तवर आहे, चाहे उहो पाण खे मज़लूम थो चवराए या पाण खे मज़लूमी नुमाइंदो थो चवराए, उनखे इहो हक़ न थो पहुचे कि उहो हिकिड़ी बिरादर क़ौम जेके बलोच सिंधी जी जेकी हज़ारनि सालनि सां हिकिड़ी तारीख़ रही आहे, उन जा रिश्ता रहिया आहिनि, उन जा पाण में ख़ुशी ग़म में हमेशह शरीक रहिया आहिनि, उहो ॾुख में जेके हिक ॿिए सां हमेशह हमसाया रहिया आहिनि, उन क़ौम सां इहा ज़्यादती करणु मुंहिंजे ख़्याल में उनखे न कि सिर्फ़ु असांजी रस्म रिवाज ते उनजी इजाज़त ॾे, न ई असांजो सियासी कल्चर तो उनखे इजाज़त ॾे, न ई असांजा इलाक़ाई जेके रस्मियूं आहिनि उहे उनखे इजाज़त ॾे। त हिन जी जेतिरी बि मज़म्मत की वञे उहा कमु आहे। उहो कुझु क़ुवतियूं जेके रियासत बि थी सघे थी, या उहे रियासत जा जेके आहिनि हिज़ मास्टर वॉइस बणिया पिया आहिनि, उहे जेके आहिनि इनखे इन इंडिविजुअल वाक़िए खे जेको आहे ॿिनि क़ौमुनि जे दरमियान जेकी हिकिड़ी नफ़रत जी फ़ज़ा पैदा करण जी कोशिशि था कनि, उहे मुंहिंजे ख़्याल में हिन में कामयाबु न थींदा। सिंधी ऐं बलोच जा रिश्ता जेके आहिनि उहे क़दीम रिश्ता आहिनि। वाक़ियो तमामु हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे। उहे जेके फैमिलियूं जेकी उन मुतासिर थियूं आहिनि, असूं उन सां असांजी हमदर्दी बि आहिनि, लेकिन असूं सम्झूं था अहिड़ी वाक़िए से असांजा जेके रिश्ता आहिनि अहिड़ा कमज़ोर न आहिनि कि इहे रिश्ता जेके आहिनि ईअं जल्दी टुटनि। उहे क़ुवतियूं जेके इन रिश्ते खे ख़तमु करणु था घुरनि, इन में दराणियूं पैदा था करणु घुरनि, सिंधियुनि ऐं बलोच कॉम्प्रेसन जी इहा ज़िमेदारी थी बणिजे कि उन जे इहे इक़दाम, उन जा इहे मनसूबे खे जेके नाकाम कराइण जी कोशिशि कनि। ऐं जल्दी जेके आहिनि सिंध जा जेके कॉम्प्रेस आहिनि उन सां मीटिंग कंदुसि, ज़रूरत पई त उन जे घर वेंदुसि, ऐं कोशिशि कंदासीं हिकिड़ी मुश्तरका लाइमल ज़रिए से जेके इहा जेके हिकिड़ी कोशिशि पिया कनि सिंध बलूची खे तक़सीम करणु। अॼु बि को अहिड़ो वाक़ियो थियो इस्लामाबाद क़ाइद आज़म यूनिवर्सिटी में, आउं सम्झां थो इहा बि उनजी हिकिड़ी कड़ी आहे जेकी हिन क़ौम खे, चाहे उन में मज़दूर तबिको हुजे उन दरमियान हिकिड़ी नफ़रत पैदा करनि, चाहे हिन में पढ़ियो लिखियो तबिको जेको आहे उन में नफ़रत पैदा कनि। असांजी इहा कोशिशि हूंदी कि उन मनसूबे खे जेके नाकाम करे उहो दुश्मन खे सम्झायूं, जेके बलोचनि जा बि दुश्मन आहिनि, जेके सिंधियुनि जा बि दुश्मन आहिनि, जेके मज़लूमनि जा बि दुश्मन आहिनि, उनखे साबित करायूं कि हीअ क़ौमियूं जेके आहिनि इन जा रिश्ता एतिरा मज़बूत आहिनि, अवां जी साज़िशुनि सां जेके आहिनि इहे ख़तमु न थींदा। महिरबानी।